अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 मार्च वेनसडे। सुबुह जा 8:30 थिया आहिनि ऐं मां हिते थोरा चणा रखिया आहिनि बॉइल करण लाइ। इहे राति जो सुराण भिॼाए छॾिया। मंझंदि जो मां पचाईंदमि चणनि जो पुलाउ, जेको मुंहिंजो इलाही फेवरेट आहे। सो उन जे लाइ इहे चणा हाणे बॉइल करे थी छॾियां ऐं बाक़ी घर जा कमकारियूं शुरू कंदमि। हिते सुराण जो एम्ब्रॉयडरी वारो प्रोजेक्ट पियो आहे, छो त मां न हुयमि त हुनखे वधीक कमु करिणो पियो पए, तंहिंजे करे हीअ कंप्लीट न करे सघी आहे। पर माशाल्लाह बसि फाइनल टच अथसि, हिन जी आउटलाइन वग़ैरह ठाहे थी। ऐं मां हाणे ॿाहिरां पंहिंजा जेके कपिड़ा कल्ह शाम धोता उहे चेक कंदमि। राति जो चेक कया त उहे न सुकिया हुआ, हाणे ॾिसां त सुका आहिनि त उहे लाहे छॾिया। उनखां सवाइ घर जी हालति ॾिसो, ही सॼा हवा इलाही थी लॻे, सॼा पन किरिया पिया आहिनि। बाक़ी हे पन मां जेके आहिनि राति जो कल्ह शाम जो ई कटिंग करे छॾिया, थोरा डैमेज्ड हुया। ऐं उनखां सवाइ ही हालत आहे। हिते पुराणा जा 2 जूता हुया पुराणा, जेके कंहिंखे ॾींदे बि शर्मिंदगी पई थिए, तंहिंजे करे असां अहिड़ियूं शयूं कंहिंखे बि न ॾींदा आहियूं जेके असांखे पाण खे बि न वणनि। सो हिते रखिया अथई, ईंदो कचिरो वठणु त उनखे ॾेई छॾींदमि। ऐं कपिड़ा तक़रीबन सुकी विया आहिनि, इहे तो मां लाहींदमि। ऐं अॼु मूंखे धोइणियूं आहिनि चादरूं ऐं सवड़ियुनि जूं छऊं टॉल वग़ैरह। 11 थिया आहिनि पूरा। ऐं मां हे सवड़ियुनि जूं 2 छऊं हुयूं, नंढा वॾा इलाही सारा टॉल हुया। ऐं चादरूं सिर्फ़ु हेठियनि कमरनि जूं चेंज कयूं, मथियूं न। मथियूं बसि ईअं ई डस्टिंग थींदी आहे त छंडे छॾींदा आहियूं। वरी जॾहिं को महिमान ईंदो आहे, को रहण वारो हूंदो आहे, त पोइ जेको आहे चादरूं मां चेंज कंदी आहियां। ऐं फ़िलहालु मां त हीअ सफ़ाई अञा न कई आहे, छोकिरी न आई आहे अॼु बि। 6 ॾींहं थी विया अथनि, अञा ताईं न मोटियूं आहिनि। सो बहरहाल छॾे थी ॾियां, छो त मां हितां जा पन वन ॿेड़े वेंदमि, वरी थोरी देरि खां पोइ ओतिरा ई जमा था थी वञनि। इन करे हिननि खे छॾियूं था। प्लांट्स जी मां हिन पासे मूंखे सफ़ाई करणी, पर उन महिल कंदमि जंहिं महिल मां हिननि खे पाणी ॾींदमि। सो फ़िलहालु मुंहिंजो पाणी ॾियण जो इरादो न आहे। कल्ह मां हिननि सभिनीनि खे ड्राउ कराए छॾियो आहे, रेज ॾेई छॾियो आहे पाणीअ जो। अंदरि जी मूंखे डस्टिंग करणी आहे। ऐं उनखां सवाइ हीअ कपिड़ा वेड़े छॾिया जेके कल्ह शाम धोता हुआ। ऐं हाणे मूंखे अंदरि करणा आहिनि, सियारे जा अलॻि करणा आहिनि, ऊन्हारे जा ही ऊन्हारे जा आहिनि। ऐं स्वेटर त मां पहिरियों ई लाड़काणे वञण खां पहिरियों ई पैक करे वई हुअमि, रखी छॾिया। बाक़ी कॉटन जा कपिड़ा खणी वई हुअमि, छो त उते जेको आहे थधि हुई काफ़ी। ऐं हलूं था किचन में, कंटिन्यू कमु करणा आहिनि। हीअ 2 बोतलूं ऑइल जूं इलाही ॾींहंनि खां ख़ाली थियल पियूं, त इन्हनि खे कटे छॾींदमि। जेतिरो पार्ट मूंखे खपे थो उहो रखां थी, बाक़ी पार्ट जेको आहे उहो मां उछलाए छॾींदमि। यखनी हुई हीअ फ्रीज़ थियल, इहा कढी अथमि। चणनि जो जेको पुलाउ पचाईंदमि उन में विझंदमि, थोरो चिकन जो टेस्ट अची वेंदो। खीर कढ़ी वियो, चणा बॉइल थिया पिया आहिनि, त बसि हाणे किचन में कुझु कमु करिणो आहे। ऐं हा, छोकिरी न आई आहे त इहे थां बि मूंखे धोइणा आहिनि। सो हाणे कंटिन्यू मूंखे हिते कमु करिणो आहे। कुझु शेयर करणु जहिड़ो हूंदो त रिकॉर्ड करे वठंदमि, न त फ़िलहालु कम ते आहियूं। मुनो हिकु थियो आहे। ऐं अॼुकल्ह सुराण थोरो जल्दी अची वेंदी आहे, त मां लंच बि जल्दी तयारु कयो आहे। बॉटल्स मां कटे छॾियूं आहिनि, 4 पीसिस, 2 अध हिननि खे कयो आहे। ऐं थां अञा कोन धोता अथमि, काफ़ी सारो कमु कंदी रही आहियां। पुलाउ खे दम ॾिनो हुअमि, सो ॾिसां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चांवर अगरि दमजी विया हूंदा त मां सवेर ई लंच करे ऐं जीअं आज़ान ईंदी नमाज़ पढ़ंदमि, छो त अगरि सुराण ईंदी त पोइ असांखे ॿाहिरि वञिणो हूंदो कमु सां। कुझु शयूं खुटियूं आहिनि घर जूं, उहे वठंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चांवर रेडी आहिनि, मज़ेदार पुलाउ। सो हाणे मां लंच कंदमि। 2:45 थिया आहिनि ऐं मां सुराण वञूं था ॿाहिरि। सुठी उस अची वई आहे अङण में, कपिड़ा यकीनन जल्दी सुकी वेंदा इंशाअल्लाह। सो असां वञूं था हाणे। कुझु सौदो आहे, थोरी घणी शयूं खुटियूं आहिनि, 1-2 ॿिया बि कम आहिनि साॻी पासे, पोइ करे पोइ ईंदासीं इंशाअल्लाह। मां जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदी आहियां न, मां हिननि जी सार संभाल ज़रूरु लहंदी आहियां। हिननि सां ॻाल्हियूं कंदी आहियां। वाह रिक्शा वारो, हिननि सां ॻाल्हियूं कंदी आहियां, हिननि जी शिकिल ॾिसंदी आहियां, मज़ो ईंदो आहे मूंखे ॾाढो। सो अॼु बि इहो ई हाल आहे। 3 जी बांग अची वई आहे। ऐं उनखां पहिरियों असां वियासीं ॿाहिरि, त असां छा वठी आयासीं, उहे घर जूं आम शयूं। ऐं केचप ख़तमु थी वई, हीअ वारी असां घणो करे चिली गार्लिक ई वठंदा आहियूं। सुराण कोको पाउडर वरितो, ही जेली, मां 2 ब्रेड्स वरितियूं, क्रीम, टैंग, सङर, चिप्स
ऐं हीअ सुराण जी स्कूल जे लाइ इंक जेकी बोर्ड ते लिखंदी आहे त मार्कर्स में पाण ई रिफ़िल कंदी आहे, स्कूल वारनि खां न वठंदी आहे। चवंदी आहे त रोई रोई 2-3 ड्रॉप्स विझी था ॾियनि, सो मूंखे इहे पिनणु नथो वणे, इन करे इहे पंहिंजा वठी ईंदी आहे। ऐं मां वरिता इहे लिफ़ाफ़ा जेके ॾियणु वठण में कमु ईंदा आहिनि, पैसा ॾियण में कमु ईंदा आहिनि, वठण में न ॾियण में। सो इहे ख़तमु थी विया त इहे बि खपनि पिया, नज़र पइजी वई त मां वठी छॾी। सो इहो आहे सभु कुझु जंहिंजे लाइ असां ॿाहिरि वियासीं। हिकु ॿ ॿिया बि कम हुया, उहे बि करे आयासीं। ऐं उनखां सवाइ हाणे निमाज़ जो टाइम आहे त निमाज़ पढ़ंदमि। ऐं उनखां पहिरियों बाज़ारि वञण खां पहिरियों मां थां बि धोई छॾिया हुया, उहे अंदरि करणा आहिनि, ड्राई थी विया हूंदा प्रॉपरली। पुलाउ थोरो पियो आहे ऐं राति जे लाइ ॾिसां थी कल्ह वारो कीमो बि बचियलु पियो आहे ऐं मानी पचाईंदासीं, थोरा चांवर आहिनि, बसि इहो आहे। खाधो असां ज़्यान न कंदा आहियूं त इन मां ई असांजी कोशिशि हूंदी त पूरो थी वञे। कपिड़ा ॿाहिरि कुझु सुकिया आहिनि, कुझु न सुकिया आहिनि, उहे बि थोरी देरि में लाहे रखिणा आहिनि जेके सुकल आहिनि। नमाज़ पढ़ी वरिती 3 जी ऐं मां अची वई आहियां ॿाहिरि त ॾिसां थी जेके सुकी विया आहिनि उन्हनि खे खणा हटायां ऐं जेके आला आहिनि जेके उन्हनि खे वरी मां फैलाए रखंदमि, थोरो जाइ ख़ाली थींदी त। ऐं हिन 6 खे हेॾां विधो आहे त जीअं जल्दी जल्दी सुके। सो खणूं था कपिड़ा, हलूं अंदरि। अॼु जो ॾींहुं ख़ैर जो गुज़री वियो, जेका बि मसरूफ़ियत रही उहा तव्हां सां शेयर कयमि। रिकॉर्ड कुझु घटि करे सघियमि छो त कमु घणो हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह कल्ह जेतिरो कमु न हुयो, अॼु कोशिशि कयमि। कल्ह प्लांट्स जो कमु इलाही हुयो, पर बहरहाल थींदो रहंदो आहिस्ते आहिस्ते। सो ॻोठ खे ॾाढो मिस थी कयां, वीडियोज़ ॾिसंदी थी रहां ऐं इलाही सारनि माण्हुनि जा मैसेजिस बि अचनि था, उहे बि असांखे मिस था कनि जिन सां असां इलाही अरसे खां पोइ मिलियासीं। ऐं उते इलाही सारियूं यंग छोकिरियूं अहिड़ियूं बि आयूं असां ॾे मिलणु, जिन चयो त असां पंहिंजी माइरुनि खां या पंहिंजे पीअरुनि खां तव्हां जूं एॾियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि जो असांजी दिलि चाहियो त तव्हां ॾिसी था अचूं उहे केरु आहिनि जिन जूं एॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जंहिंजी एॾी तारीफ़ थींदी आहे। तारीफ़ मुंहिंजे रब जी आहे, पर उन्हनि पंहिंजे वॾनि खां असांजो ज़िक्र हमेशह सुठनि लफ़्ज़नि में ॿुधो। सो चवणु लॻियूं त माना डिफरेंट छोकिरियूं, डिफरेंट घरनि जूं चवणु लॻियूं असांखे भउ बि थिए पियो त अलाए सुञाणींदियूं न सुञाणींदियूं। त मूं उन्हनि खे इहो चयो त असां तव्हांखे त नथा सुञाणियूं, पर जॾहिं तव्हां पंहिंजे माउ पीउ जो नालो खणंदो त असां ज़रूरु तव्हांखे सुञाणे वेंदासीं। सो माशाल्लाह असां शायदि 11-12 ॾींहं ॻोठ रहियासीं, पर तव्हां यकीन कयो त सुबुह जो 10 बजे खां तक़रीबन माण्हू अचणु शुरू थींदा राति जो देरि ताईं। कुझु हुननि में अहिड़ा बि हुआ जेके रोज़ु आया या बार आया। ऐं गिफ्ट्स जी त का हद न हुई, छो त उन में ख़ुलूस हो, उन में मुहबत हुई, उन में प्यारु हुयो। ऐं उनखां सवाइ भले असां जेतिरो बि चऊं ज़मानो बदिलजी वियो आहे, वक़्तु बदिलजी वियो आहे, माण्हू ॻोठनि में बि बदिलजी विया आहिनि, पर पोइ बि असांखे जेको मान, जेका मुहबत, जेका इज़त मिली, उन जो को मोल न आहे, को मुल्ह न आहे, उहो विसरे नथो। ऐं मज़ो ओॾो ई हुयो, सची ॻाल्हि आहे, जेॾो मुंहिंजे नंढे हूंदे हूंदो हुयो। बसि नंढे हूंदे असां रांदियूं खेॾंदा हुआसीं, घिटियुनि में भॼंदा डुकंदा हुआसीं, हाणे उहो न पिया करे सघूं। ऐं 1-2 पुराणियूं माना मुंहिंजूं फ्रेंड्स बि मिलियूं जिन सां गॾु क़ुर पढ़ियो हो या जिन सां गॾु स्कूल पढ़ियो। सो एतिरो बहितरीनु वक़्तु गुज़रियो जंहिंजी का इंतिहा न आहे। मूंखे त उन घर में चपे चपे ते यादि पियो अचे त हिते मां गुॾियुनि जो घरु ठाहींदी हुअमि, हिते मां गुॾियुनि रांदि खेॾंदी हुअमि, हिते मां सिलाई कंदी हुअमि, इन घर में मां वांबड़ा पाता, घुमणु सिखियो। बसि कहिड़ो बार पंहिंजा अहसास, पंहिंजी फीलिंग्स रिपीट कयां वेही। सो बहरहाल यादगार ॾींहं रहिया, यादगार बसि यादगार ट्रिप रहियो ज़बरदस्त। सो इंशाल्लाह मां जीअं साल में मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त 2 दफ़ा वञा, मार्च ऐं नवंबर, छो त मां विच में न तेज़ गर्मी बि मां नथी सही सघां उन में ट्रेवल करणु, ऐं तेज़ सीउ बि न। सो हालति बुरी थी वेंदी आहे मुंहिंजी सीउ में, तंहिंजे करे मां इहे 2 महीना चूंडे वेठी आहियां। त इन में न सीउ हूंदो आहे, न गर्मी, माहौल ऐं मौसम ॾाढी सुठी हूंदी आहे, तंहिंजे करे इन में सफ़रु करणु आसानु आहे ऐं रहणु आसानु आहे, माण्हुनि सां मिलणु आसानु आहे। न त बाक़ी ॿिन्ही सूरतुनि में मां पंहिंजी जान खां बेज़ार हूंदी आहियां ऐं बसि कंहिं न कम जी हूंदी आहे। ख़ैर गुज़ारो कंदा आहियूं, निभाईंदा आहियूं, पर ॼण मूं में जोश ऐं जज़्बो न हूंदो आहे उहो सभु कुझु करण जो। सो बसि पाण खे गिलणो हूंदो आहे। सो बेइंतिहा मज़ो आयो, बेइंतिहा। ऐं खीर त ॻोठ जो मूंखां विसरे ई नथो। सची ॻाल्हि आहे त उहा चांहि यादि थी अचे, उहो खीर जो टेस्ट यादि थो अचे। हिकिड़ी राति मां खीर चांवर खाधा त मां हैरान थी वियमि। उहो ई मां हुन घर में वेठी हुअमि त ॼण नंढपण में वेठी हुअमि ऐं मथां जो कुझु खावां पीआं पई त उहे यादूं अञा ताज़ियूं पियूं थी वञनि। पलियूं असां ॾे एतिरियूं आयूं
डिफरेंट घरनि मां ऐं डिफरेंट ज़ाइक़नि सां पकल जिन जी का इंतिहा न आहे जो चवंदा आहिनि न जीअं ड्रव थी विया उहे ड्रव थी विया वाकई ऐं जितां बि मानी अचे त पली ज़रूरु हुजे मखण सां मखियल चांवरनि जूं मानियूं हुजनि हुन सां गॾु भली ॿियो जेको बि हुजे पर इहे ॿ शयूं या मच्छी हुजे लाज़मी सेयल या पलीअ में विधियल या कहिड़े बि तरह जी सो ॾाढो मज़ो आयो जेके मिट माइट घर वियासीं उहो बि तव्हां सां मां शेयर कंदी थी हलां अञा कुझु वीडियोज़ बाक़ी आहिनि जेके यकीनन रोज़ानो मां शेयर कंदी रहंदमि ऐं कुझु माइन जा मां सिर्फ़ु इहे जेके शॉप्स आहिनि होम शॉप्स उहे मां कुझु रिकॉर्ड करे सघियमि त मिसाल जे तौर ते एतिरा बि काफ़ी आहिनि अञा हिकु ॿिनि में आहे कुझु ज़िक्र माइन जो या शायदि हिकिड़े में कुझु सामान जो बि आहे मूंखे यादि नथो अचे सो जेको बि मां रिकॉर्ड कयो आहे उहो यकीननि तव्हां सां शेयर थींदो हलंदो त बसि इहो आहे हाल अहिवाल रोज़ु उन्हनि ॾींहंनि खे यादि थी कयां विसरनि नथा ऐं अञा ताईं इलाही सारियूं शयूं मुंहिंजे ज़हन में आहिनि ऐं जेके मां शयूं ठाहे वई हुयमि उहे त उते उन घर में लॻियूं त अलाए किथे गुम थी वयूं अञा काफ़ी सामान आहे जेको मूंखे ठाहिणो आहे सो हाणे त मां जाई बि ॾिसी आई आहियां त कहिड़ी जाइ ते छा हणंदमि मूं वटि कहिड़ो कहिड़ो मटीरियल आहे अञा मूंखे छा वठिणो आहे सो माशाल्लाह इहो सभु थींदो रहंदो अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां मूंखे सुठो लॻो तव्हां सभिनी मूंखे वेलकम कयो ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं ख़ुशि थियो मुंहिंजे वापसि अचण ते ऐं मुंहिंजे वापसि जेको आहे मुंहिंजा डेली लाइफ जा व्लॉग्स ॾिसी करे तव्हांखे मज़ो आयो आहे सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे आबाद हुजो ख़ुशि हुजो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार इलाही सारी दुआऊं इनशाला सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं तेसिताईं अलाह भाई